खुशखबरी तमाजे पंहिंजे शहर हैदराबाद कासमाबाद में नसीम नगर चौक के भरसा सूमरा वॉलपेपर पीवीसी पैनल जो दुकान खुली वियो आहे जोको ॾेई रहियो आहे कासमाबाद लतीफ़ाबाद जाम शोरो कोटली बीरपुर खास टिनो जाम ऐं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बेहतरीन सर्विसिस सां गॾु कोई देर न कयो हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे कॉल ते तव्हां वटि ईंदी ऐं घर वेठे बणायो पंहिंजो घर खूबसूरत राब्ते लाइ रांझण अली सुमरो मोबाइल नंबर 333 3707 886 ऐं व्हाट्सएप नंबर 333 7302 516। हाणे सोबोदरो खां ख़बर शामिल कंदासीं त सोबोदरो भरिसां राणीपुर में शाम अली मोहम्मद सोलंकी जी दुकान ते कयूम पीरज़ादो ऐं हुन सां गॾु नामालूम माण्हुनि हमलो करे संदसि भाउ साफ़ी नवीद खे ज़ख़्मी करे विधो जॾहिं त दुकान मां रोक 2,33,000 कैश पिणु खई विया। उन खां अलावा कयूम पीरज़ादो अली मोहम्मद सोलंकी वारनि ते कुझु टाइम अॻु FIR दाख़िल कराई हुई जंहिंमां अली मोहम्मद सोलंकी खे राणीपुर कोर्ट केस मां बाइज़त बरी कयो हुयो। हींअर पिणु गंबट सिविल कोर्ट में कयूम पीरज़ादो ऐं अली मोहम्मद सोलंकी जो केस पिणु हलंदड़ आहे।